ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहा आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 45 अध्याय जे 9 भाग में ॾिठो त गुरुअ जी आज्ञा अनुसार श्री श्याम सुंदर बलराम जी सां गॾिजी समंदर ॾांहुं वञनि था, जिते समुंड पाण मनुष्य जो रूप धारण करे अची श्री श्याम सुंदर जी स्तुति करे थो। तंहिंखां पोइ श्री श्याम सुंदर शंख नाले दैत खे मारे थो ऐं उन जे शंख वारो शरीर पंहिंजे वॼाइण वास्ते रखियईं। उते बि पंहिंजे गुरुअ जे पुत्र जो को पतो न पयसि। तॾहिं हू बलराम जी सां गॾिजी यमलोक ॾे आया, जिते श्री श्याम सुंदर जा चरण पवंदे ई ऐं उन्हनि जे वॼायल शंख जे आवाज़ जे ॿुधण सां ई सभु पापी असुर ऐं नरकवासी उतां खां निकिरी वेंकट धाम ॾांहुं हलिया विया। सभई चओ जय श्री हरि। तंहिं बाद यमराज स्वयं अची श्री श्याम सुंदर जो घणो ई आदर भाव कनि था। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 45 अध्याय जो 9 भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी महाराज चवनि था, यमराज ॾाढे प्रेम सां हथ जोड़े हिन तरह कृष्ण भॻवान जी स्तुति कही। हे पार ब्रह्म परमेश्वर, तव्हां हमेशा मुश्कंदर आनंद मूर्ति रहिया आहियो। तव्हांखे को बि फिकर नथो थिए ऐं लक्ष्मी जी 8 ई पहर अव्हां जी शेवा में रहे थी। तव्हां पंहिंजे भक्तनि जूं सभु ख़्वाहिशूं ऐं मन जायूं मुरादूं पूरियूं करियो था ऐं वेंकट धाम अव्हां जो देवलोक खां बि ऊचो आहे। तव्हां मूं जहिड़नि केतिरनि ई अधर्मियुनि जी मुक्ति कई आहे। तव्हांजे नाभ कमल मां ब्रह्मा जी पैदा थी तव्हांजी दया सां टिनी लोकनि खे उन पैदा कयो, पर तव्हांजे भेद आद ऐं अंत खे उहो बि ॼाणी नथो सघे। तव्हां सभिनी जीवन जा पैदा ऐं पालना करण वारा थी पंहिंजी इच्छा सां बाल रूप पैदा कयो आहे। मुंहिंजी तव्हांखे दंडवत आहे। जिते शीश जी गणेश ऐं महेश तव्हांजी स्तुति नथा करे सघनि, उते मूंखे कहिड़ी ताक़त आहे, कहिड़ी सुमर्थी आहे जो तव्हांजे गुणनि जो वर्णन करे सघां। मुंहिंजे अॻूणे जन्म जे पुञनि जाॻण ते तव्हां दयाल थी मूंखे पंहिंजो दर्शन ॾिनो आहे। हाणे महिरबानी करे पंहिंजे अचण जो सबबु ॿुधायो। सभई चओ जय श्री कृष्णा। इहो ॿुधी श्री कृष्ण भॻवान चयो, हे धर्मराजा, मुंहिंजे गुरुअ जो पुटु जो समंदर में ॿुॾी मोह जो वराए ॾियो। जे तूं ईअं चईं त मुअल जीव त यमपुरीअ खां वरी मोटी वञी नथो सघे, त उहा मर्यादा बि मुंहिंजी बदल आहे। तंहिं करे तोखे मुंहिंजी आज्ञा आहे त उहो छोकिरो मूंखे मोटाए ॾे। इहा ॻाल्हि ॿुधी
धर्म राजा सांडीपनी गुरुअ जे पुट खे उते आणे वेनती कई, हे दीनानाथ, मूंखे अॻे ई ख़बर हुई त तव्हां गुरुअ जे छोकिरे वठण वास्ते हिते ईंदा। तंहिं करे हिन छोकिरे खे मां अॼु ताईं ॾाढे जतन सां रखी ॿिए जूण में जनमु न ॾिनो आहे। इहा ॻाल्हि ॿुधी श्री कृष्ण भॻवान प्रसन्न थी धर्म राजा खे भक्ति वरदान ॾेई बलराम जी ऐं उन छोकिरे समेत उतां खां अंतर्ध्यान थिया ऐं गुरु वटि अची उहो छोकिरो ॾेई चयाऊं, तव्हां ॾाढी दया करे मूंखे विद्या सेखारी, मूंखां कुझु शेवा बजाए आणण थी न सघी आहे। ॿियो जेको हुकुम ॾियो तीअं करियां। गुरु जी पंहिंजो पुटु ॾिसी श्री कृष्ण खे पार ब्रह्म परमेश्वर जो अवतार सम्झी ॾाढी स्तुति करे चयो, हे त्रिलोकीनाथ, जंहिंखे तो जहिड़ो चेलो मिलियो तंहिंखे वरी बाक़ी कहिड़ी ख्वाहिश रहंदी। हाणे ख़ुशि थी तोखे इहो आशीर्वाद ॾियां थो त तुंहिंजी विद्या हमेशा नई बणी रहे ऐं संसार में तुंहिंजो जस पखरियो रहे। पंडित्याणी श्याम बलराम खे आनंद सां मोकल ॾिनी। तॾहिं ॿई ॿाहिरि उनखे दंडवत करे मथुरा में आया। उन्हनि जे अचण जो हाल ॿुधी वासुदेव ऐं राजा उग्रसेन यदुवंशियनि समेत अॻियां पेशवा वञी ॻाईंदा वॼाईंदा प्रीत सां उन्हनि खे राज मंदिर ते वठी आया। सभिनी नंढनि वॾनि ख़ुशी कई। प्यारा भक्तों, एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो, हे राजा, ॾिसो, गुरुअ जे वास्ते श्री कृष्ण वेंकटनाथ यमपुरीअ में वियो। गुरुअ जी अहिड़ी वॾी पदवी सम्झणु घुरिजे। संसार में 3 क़िस्मनि जा गुरु थियनि था। हिकिड़ा जो मंत्र उपदेश कनि, ॿिया जो विद्या पारीनि ऐं टिया जे धर्म जूं ॻाल्हियूं सेखारीनि। उन्हनि 3 क़िस्मनि जे गुरुअ खे ईश्वर समान मञी उन्हनि जी शेवा करणु घुरिजे। गुरुअ जी शेवा करण सां ईश्वर बि राज़ी रहे थो ऐं सिखियल विद्या बि फल ॾिए थी। सभई चओ जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 45 अध्याय जो आख़िरी भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।